अस्सलाम वालेकुम दोस्तो। जीअं त मुख़्तलिफ़ हवालनि सां तव्हां सां मुंहिंजूं कचहरियूं थींदियूं रहियूं आहिनि ऐं दिलि घुरियो पिया हिकिड़ो सिलसिलो ठाहिजे पंहिंजनि कचहरियुनि जो। ऐं मां चाहियां थो त नंढा नंढा टॉपिक चूंडिजनि ऐं नंढनि टॉपिकनि खां पोइ उन्हनि ते थोरो ॻाल्हाइजे ऐं तव्हां खां राय उन सिलसिले में वठिजे। ऐं असां ॿिन्ही जो मक़सदु इहो हुजणु घुरिजे त जीअं असांजे समाज जो जेको माण्हू आहे उहो तरक़ी करे, तालीम तरफ़ तवजो ॾिए ऐं पाण खे बहितर खां बहितर बणाए त जीअं समाज ऐं सोसाइटीअ जे कंहिं कमु अची सघे। ॿियो को मक़सदु न हुजणु घुरिजे। सो अॼु मां तव्हां जे अॻियां हिकिड़ी शइ रखां थो, मुहबत। अक्सर इहो मुहबत जे बारे में पुछियो वेंदो आहे त मुहबत छा आहे। सो ज़रूरी न आहे त मुंहिंजा इहे जेके लफ़्ज़ आहिनि उहे आख़िरी लफ़्ज़ हुजनि, पर उन सिलसिले में तव्हां मुंहिंजी मदद बि करे सघो था त जीअं असां कंहिं हद ताईं बिल्कुलु सचाईअ जे कंहिं उरूज ते पहुचूं ऐं पाण खे बहितर खां बहितर करे सघूं। त असुल में असां जॾहिं बि कंहिं माण्हू खां मुहबत जे बारे में पुछूं था त उहा इहा ई डेफिनेशन या उहा ई एक्सप्लेनेशन करे सघे थो त साईं हीअ मुहबत जो मतिलबु आहे त, या हुनखे एक्सप्लेन करे सघे थो या एक्सप्लेन कंदो आहे त जेका शइ हुन फिल्मुनि में ॾिठी आहे। माना कंहिंजी कंहिं न कंहिं जी न्याणीअ सां मुहबत ऐं मुहबत खां पोइ उनखे पोइ या त पीउ माउ जी इजाज़त सां या वरी इजाज़त खां बग़ैर ई घर मां भॼाए वञो, या वरी काई अमीर ज़ादी आहे उहा वरी कंहिं जे पुट खे भॼाए वञे ऐं ॿई भॼी हलिया वञनि। त हाणे इहो हिकिड़ो फिल्मी कहाणियुनि में तक़रीबन अहिड़ी का बि फिल्म न हूंदी जंहिंमें इहा कहाणी जेको आहे न हुजे। ख़ासि करे छोकिरी जेकॾहिं अमीर आहे त छोकिरो ग़रीब हूंदो हीरो, ऐं जेकॾहिं हीरो अमीर आहे त छोकिरी ग़रीब हूंदी, ऐं जेकॾहिं ॿई टकरजाइनि त तॾहिं बि कंहिं हद ताईं रज़ामंदीअ सां, न त पोइ वरी जेको आहे उहो ई सिलसिलो भॼण जो टुकण जो। या त हाणे ई मुहबत असुल में आहे छा? अॼु ताईं माण्हू इहो ई सम्झंदा आया आहिनि शायदि इन नाले इन शइ खे मुहबत चयो वेंदो आहे। पर मां सम्झां थो जेकॾहिं तव्हां मुहबत जे बारे में स्टडी कयो, तव्हां जेकॾहिं मुहबत जा डेफिनेशन्स ॾिसो त सवनि जी तादाद में माण्हुनि मुख़्तलिफ़ ॾिना आहिनि। मज़हबी माण्हुनि कंहिं तरीक़े सां ॾिनी आहे मुहबत जी डेफिनेशन, अहिड़े तरह तसव्वुफ़ सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि जी डेफिनेशन जेका आहे उहा मुख़्तलिफ़ आहे। ऐं ॿिया जेके फिलासफ़र आहिनि उन्हनि जी डेफिनेशन मुख़्तलिफ़ आहे। मुंहिंजी कोशिशि हथुल इम्कान इहा हूंदी त मां लफ़्ज़नि खे तमामु आसान तरीक़े सां सम्झाइण जी कोशिशि कयां, ऐं उन में केतिरे ताईं मां कामयाबु वञा थो उन जी लाइ मूंखे कमेंट्स जी ज़रूरत पवंदी तव्हांजी। ऐं इहो बि थी सघे थो त मां केतिरे हद ताईं उन में कामयाबु न बि वञा, पोइ बि तव्हांजे मूंखे रहनुमाई जी ज़रूरत पवंदी, जो त तव्हांजो या मुंहिंजो मक़सदु इहो हुजणु घुरिजे त असां कंहिं तरीक़े सां समाज खे बहितर खां बहितर बणाए सघूं। इहो ई मक़सदु हुजणु घुरिजे, ॿियो को मक़सदु न आहे असांजो। त मां हाणे पंहिंजे तरीक़े सां हिकिड़ी मुहबत जी जेको आहे वज़ाहत कंदुसि, छो त मुहबत हिकिड़ो वसी लफ़्ज़ु आहे, अरबी लफ़्ज़ु आहे ऐं हिकिड़ो टर्म आहे। पर जेकॾहिं हिकिड़े टर्म खे बि ॾिसबो त उन ते केतिरा ई किताब लिखी सघजनि था मुख़्तलिफ़ हवालनि सां ऐं मुख़्तलिफ़ कहाणियुनि जे हवालनि सां बि। ऐं अॼु ताईं जेका बि कहाणी लिखी थी वञे उनजो मरकज़ी जेकी हैसियत आहे उहा मुहबत खे ई रही आहे। चाहे उहो ड्रामो हुजे या तव्हांजो नॉवल हुजे या तव्हांजो फिल्म हुजे या तव्हांजी शाइरी हुजे, उनजो मरकज़ी किरदारु या मरकज़ी जेको आहे सो नुक़्तो जेको आहे उहो मुहबत ई रहियो आहे। हाणे मां मुहबत खे ईअं एक्सप्लेन कयुमि त मुहबत जीअं त अरबी लफ़्ज़ु आहे मुहब्बा मरतला, ऐं उबा जी मतिलबु आहे त ॿिज, ऐं मुहब्बा जो मतिलबु आहे ॿिज। जॾहिं ॿिज असां ज़मीन में पोखियूं था त उहो ॿिज जेको जंहिं शिकिल में आहे उहो पंहिंजी असुलु शिकिल विञाए करे हिकु नई सूरत वठे थो जेका हुन में अंदरि मौजूदु हुई अॻु में, ऐं हू वॾो दरख़्त या वणु जेको आहे सो थी थो वञे। तमामु वॾो वणु थियण खां पोइ छा थो थिए त उहो वणु हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे या हिकिड़ो मिसाल आहे मुहबत खे सम्झण जे लाइ त मुहबत चइबो छा खे आहे।
जेको माण्हू चवे थो त मां हिन सां मोहबत कयां थो कंहिं बि हिकिड़ी शइ सां, त पक ॼाणो त उहा हिन शइ सां जंहिं ते हू आङुरि रखे थो उन हिकिड़ी शइ सां त मोहबत करे थो, बाक़ी हेॾी सारी हिन काइनात सां छा थो करे? डेफिनेटली उन सां मोहबत नथो करे। सिर्फ़ु मां उहो हिन फ़र्द सां या हिन सां मोहबत कयां थो, माना हिकिड़ी शइ ते जे हथु रखे थो। ऐं तव्हां पोइ ॾिसो पूरी काइनात खे, त मतिलबु पूरी काइनात सां हू मोहबत नथो रखे ऐं हिकिड़ी शइ सां रखे थो त हिन सां मां मोहबत कयां थो, ऐं पूरी काइनात सां माना मोहबत उहो नथो करे। त उन जे ज़हन ऐं उन जी सोच में ॾिसो त केॾी वॾी हिकिड़ी नफ़रत जो आहे ऐं केतिरी ज़रूरी हुनखे हिकिड़ी मोहबत नसीब थी आहे, त उहो माण्हू कॾहिं बि मोहबत खां वाक़िफ़ नथो थी सघे। इहो ई सबबु आहे जो असां जंहिं शइ खे मोहबत सम्झूं था, दरअसल उहा मोहबत न आहे। ऐं असां वटि हिकिड़ो भंडार नफ़रतुनि जो आहे ऐं हिकिड़ो नुक़्ते खे असां चई था वञूं त हीअ मुंहिंजे लाइ मोहबत आहे, हीअ सभु कुझु आहे। त ॿी काइनात छा आहे? माना ॿी काइनात हुनजी नज़र में कुझु बि न आहे। त जेको हिन सॼी काइनात सां मोहबत करे थो, ऐं उहो ई मां सम्झां थो मोहबत जे मुक़ाम खे सम्झी सघे थो। ऐं सॼी काइनात सां मोहबत केरु करे सघे थो? उन जे लाइ कोई मूं वटि एग्ज़ाम्पल न आहे। इन जे लाइ मां मोहबत जे लफ़्ज़ मां ई तव्हांखे एक्सप्लेन करण जी कोशिशि कंदुसि त ॿिज मां उहो वणु थो थिए। हाणे तव्हां ॾिसो वण खे जेकॾहिं कोई बि परिंदो अची वण जे मथां कहिड़े बि क़िस्म जो परिंदो, चाहे कांव हुजे या कोयल हुजे या झिरकी हुजे या ॿियो कोई बि हुजे, कबूतर हुजे या कंहिं बि क़िस्म जो वण में जेकॾहिं कोई अची पंहिंजो नेस्ट या आखेरो ठाहींदो, त कॾहिं बि वण हुनखे कोन चवंदो त तूं जो नसुल या तुंहिंजो कलर या तुंहिंजो आवाज़ु मूंखे नथो वणे, लिहाज़ मां तोखे हिते पंहिंजो जेको आहे ठाहिणु न ॾींदुसि पंहिंजो आखेरो। नामुमकिन आहे। ॾिसो त वण पोइ बि सब्र सां बीठो आहे। न छड़ो उन्हनि मुख़्तलिफ़ परिंदनि खे, मुख़्तलिफ़ जीतनि खे, माखीअ जे खे, इवन जेको आहे सो मच्छरनि खे, इवन दुनिया जी हर शइ मख़लूक खे, अलाह जी हर मख़लूक खे, इवन इंसाननि खे, चाहे उहो इंसानु कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु रखे, कहिड़े बि फ़िरके सां तालुक़ु रखे, पर जॾहिं वण जी छांव में ईंदो त उनजे मथां वण जी छांव ओतिरी घाटी ऐं मज़ेदार हूंदी, ओतिरी उनखे ऑक्सीजन ॾींदो जीअं कंहिं ॿिए फ़िरके जे माण्हूअ खे या ॿिए मज़हब जे माण्हूअ खे ॾेई रहियो आहे। त इहा हिकिड़ो नंढिड़ो एग्ज़ाम्पल आहे वण जो, त असुलु जेको माण्हू मोहबत खां वाक़िफ़ थी थो वञे त उहो पाण खे ईअं ई ज़िंदगीअ में सर्व करे छॾे थो जीअं हिकु वण असांजे अॻियां एग्ज़ाम्पल आहे। हू कंहिंखां नफ़रत नथो करे, हर माण्हू हुन जी छांव में अची आराम करे थो, हर माण्हू हुन जो मेवो खाए थो, ऐं हर माण्हू हुन जे ॾारनि ते टामिनि ते अची करे पंहिंजो आखेरो ठाहे ऐं वेही रहे थो। सो असांखे बि जेकॾहिं मोहबत जी डेफिनेशन सम्झण जे लाइ थोरो सोचणु घुरिजे, त इहो हिकिड़ो मां नंढिड़ो मिसाल ॾेई रहियो आहियां त आख़िर मोहबत आहे छा। ऐं तव्हां वटि जेकॾहिं अञा इन खां वधीक कोई मिसाल आहे त उहो ॾियो, त जीअं मां ताईं असां पहुचायूं, तव्हां पहुचायो, त जीअं कंहिं न कंहिं तरीक़े सां जेकी नंढड़ा नंढड़ा टर्म आहिनि, हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि, हिन लफ़्ज़नि में पूरी दुनिया समायल आहे, सॼी फिलॉसॉफ़ी समायल आहे, पर माण्हू उन्हनि नंढनि नंढनि जेको आहे सो लफ़्ज़नि खे सम्झी नथा सघनि, जंहिंजे करे उहा ई सोसाइटीअ में कमु किरदारु अदा था कनि जीअं उन्हनि खे ॾेखारियो थो वञे, ख़ासि करे ड्रामनि में ॾेखारियो थो वञे जीअं, या जेको आहे फिल्मुनि में ॾेखारियो थो वञे जीअं, या ओड़े पाड़े में जीअं तव्हांजे वटि किरदार आहिनि माण्हुनि जा, उहे जीअं ट्रीट कनि था, त असां उहो ई लफ़्ज़नि खे उअं ई सम्झूं था। सो इहा हिकिड़ी नंढी एग्ज़ाम्पल तव्हांजे अॻियां मां मोहबत जो रखियो आहे अॼु, ऐं मूंखे उमेदु आहे त हिन में तव्हां मुंहिंजी रहनुमाई कंदव। जे मुंहिंजा कुझु तव्हांखे लफ़्ज़ सही लॻनि था त पोइ कोशिशि कयो त उहे बणिजण जी, जीअं हिकु वणु हर शइ खे फ़ाइदो ई फ़ाइदो थो ॾिए। ऐं तव्हांखे इहो बि ख़बर आहे त हिकिड़ो वणु जेको आहे उहो 32 माण्हुनि खे ऑक्सीजन ॾींदो आहे, ऐं हिकिड़ो वणु जॾहिं फुटे थो त उहो ज़मीन ते बारिश जो सबबु बणिजे थो, ऐं न छड़ो बारिश जो सबबु बणिजे थो, त जिते वणकारी घणी आहे त उते ज़िलज़िला बि नथा अचनि,
जिते वणकारी घणी आहे त उते साह जी तकलीफ़ या साह या दमे जी या अहिड़े क़िस्म जी फेफड़नि जूं बीमारियूं बि कोन थी थियनि। ऐं उतां जा माण्हू बीमार मुर्गो थियनि ई कोन था, छो त उनखे हमेशह फ्रेश ऑक्सीजन मिलंदी रहंदी। ऐं न छड़ो फ्रेश ऑक्सीजन मिलंदी, पर जिते वण घणो हूंदो उते बारिशूं घणियूं थींदियूं, उते दज़ या मिटी या अहिड़े क़िस्म जूं एयर में जेके पॉल्यूशन्स थींदियूं आहिनि, धुअनि जूं या ॿियनि शयुनि जूं, उहे बि माना हमेशह साफ़ु थींदियूं रहंदियूं, जंहिंजे करे तव्हांजे साहनि जी रगुनि में या साहनि जी नलियुनि में या ब्लड कैंसर वग़ैरह ॿियूं या अहिड़े क़िस्म जी का बि बीमारी न थींदी जिते वणकारी घणी हूंदी। त हिकु वण जो एग्ज़ाम्पल मां तव्हांखे ॾिनो आहे त जिते बि हिकिड़ो इंसानु जेको मोहबत खे सम्झे थो त उनजो मुक़ाम बि ईअं ई हुजणु घुरिजे जीअं हिकु वण जो मुक़ाम आहे। सो अचो त गॾिजी इन एग्ज़ाम्पल खे वठी करे पंहिंजी ज़िंदगी खे अहिड़े तरीक़े सां गुज़ारियूं जेका ज़िंदगी ॿियनि जे लाइ हिकिड़ो बहितरीनु साबित थिए, फ़ाइदेमंद ऐं बहितरीनु हिकिड़ो उन्हनि खे पंहिंजो दॻु या रस्तो ॾेई सघे, ऐं उन्हनि खे ज़रे बराबरि बि ख़तरो या ख़ौफ़ न हुजणु घुरिजे। त अहिड़ी ज़िंदगी अचो त हिक ॿिए जे लाइ पैदा कयूं जीअं हिकिड़ो वणु ॿिए वणु जेको हुनजी पाड़ मां उभरी रहियो हूंदो आहे उन खे वण बि जेको आहे कोन पटींदो आहे त उहा छो उभरी रहियो आहे, ऐं हीअ जेको इलाइक़ो आहे उहो मुंहिंजो आहे, नामुमकिन आहे। ॾिसो त असां जॾहिं ॿिज छटींदा आहियूं त केतिरा ई ॿिया ॿिज जा दाणा बि हुन में मिक्स हूंदा आहिनि, जेके हुन साॻे सले सां गॾु ॿिया बि ॿूटा ॿिए ॿिज मां उहे निकिरींदा आहिनि। जेकॾहिं कणिक में जूअरनि जा जूअर पोखिबो त जूअर जो पंहिंजो निकिरींदो सलो उते जो उते ज़मीन में, ऐं वरी कणिक जो जेको सलो आहे उहो बि उते ई निकिरींदो। अहिड़ी तरह चांवरनि में जेकॾहिं ॼांभे जो आहे त उहो ॼांभो निकिरींदो, चांवरनि सां गॾु बीठो हूंदो, चांवरनि जे सले सां गॾु बीठो हूंदो। तव्हां ॾिसो अहिड़े खोड़ सारियूं शयूं अहिड़ियूं आहिनि, पर चांवरनि जो जेको ॿूटो आहे उहो ॼांभे खे कोन जेको आहे लतूं हणंदो या हुनखे तकलीफ़ ॾींदो। अहिड़े तरीक़े सां कोई बि वणु या कोई बि मिसाल तौरु ॿिज आहे जेको ॿिए ॿिज खे फुटणु न ॾींदो, नामुमकिन आहे। लिहाज़ा असां पंहिंजी ज़िंदगी हिकु अगरि मोहबत खे सम्झण जी कोशिशि कयूं त इहा ई हिकु बहितरीनु मुंहिंजे नज़र में मिसाल आहे हिकु वण जो, हिकु ॿूटे जो, हिकु ॿिज जो। त जॾहिं ॿ ॿिज पाण में हिकु ज़मीन ते उभरी सघनि था त ॿ या टे चारि नज़रिया उहे बि गॾु हिक ॿिए सां ईअं ई रही सघनि था जीअं धरतीअ ते मुख़्तलिफ़ ॿूटा हिक ॿिए सां गॾु बीठल हूंदा आहिनि। सो तव्हांजो शुक्रिया, महिरबानी। जेकॾहिं कमेंट्स तव्हां ॾियो त मुंहिंजे लाइ रहनुमाई थींदी, ऐं इनशाला वरी तव्हांजे कमेंट्स खे खणी करे वरी उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो पंहिंजो अमजद दुरानी। ऐं मूंखे उमेदु आहे त इहो सिलसिलो पंहिंजो जारी रहंदो, ऐं मूंखे रहनुमाई कयो त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियुनि खे अॻिते वधायूं या न वधायूं। वॾी महिरबानी। अस्सलामु अलैकुम। अमजद दुरानी।